नाज़रीन, शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम सां गॾु अवां जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकली अॼु असां शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम में जेकी ज़िले शहीद बेनज़ीराबाद में अमन अमान जी सूरत हाल आहे ऐं जेकी मंशात जे हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि में जंहिंमें दौलतपुर आहे, जाम साहब आहे ऐं नवाबशाह शहर में जेके शहरी ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां मुज़ाहिरा कया पिया वञनि। माण्हुनि जो चवणु आहे, मुज़ाहिरीन जो चवणु आहे त कुझु वक़्त खां वठी ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे सो अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे। जेको नौजवान नस्ल आहे उहो तबाह थिए पियो, जॾहिं त पुलिस जेकी मक़ामी पुलिस आहे उहा बजाए जो उन्हनि ते मंशात फ़रोशनि ऐं ॾोहारनि ते कार्रवायूं करण जे बजाए उन्हनि खे मदद करे रही आहे ऐं जेके पुलिस अहलकार आहिनि उहे पिणु हिन गोरख धंधे में मुलविस। अॼु असां कोशिशि कंदासीं त हिन सॼी सूरत हाल खां आगाह बि कयूं। हितां जे जेके माण्हू आहिनि, जाम साहब या दौलतपुर में असांजे रिपोर्टर ॻाल्हि ॿोल कई आहे, या नवाबशाह जा शहरी या जेको अॼु मुज़ाहिरो उहे छा था चवनि। SSP शहीद बेनज़ीराबाद जो बि मौक़िफ़ वठूं त हू छा थो चवे। दौलतपुर जा रवासी आहियूं, असीं आला इख़्तियारनि खां इहो मुतालबो कयूं था त दौलतपुर में जेको आहे सो बदअमनी तमामु वधी वई आहे ऐं आए रोज़ चोरियूं मामूल बणिजी वियूं आहिनि ऐं उनजे करे जेको आहे सो त असां आला इख़्तियारनि खां इहो मुतालबो कयूं था त दौलतपुर शहर खे ऐं शहरनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं उन्हनि जे जेको आहे सो त जान ऐं माल जो तहफ़ुज़ कयो वञे ऐं पुलिस खे एक्टिव कयो वञे। 3 ॾींहं पहिरियां एहतिजाज कयो अमन अमान जे हवाले सां। असांजे दौलतपुर शहर में चोरियूं वधी वियूं आहिनि, जीअं त ज़ाहिद आराई जे दुकान मोबाइल शॉप खे खाट लॻो जेको अञा ताईं रिकवर न थियो आहे ऐं असां इंतिज़ामिया खे इहो अल्टीमेटम बि ॾिनो असांजे शहरी ऐं समाजी तंज़ीमुनि गॾिजी करे त इहा चोरी वापसि कराई वञे जेका अञा ताईं वापसि न थी आहे ऐं एतिरी असांखे कुझु ख़बर पई आहे त कुझु रिकवरी थी आहे, बहरहाल अञा पूरी न आहे। अञा धणी जेको आहे सो पाण चवे थो त मूंखे जेका चोरी मुकमल न आहे मिली। शहरी इंतिज़ामिया खे ऐं शहरी जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं गॾिजी करे ऐं हिन मसइले ते सभई हिकु थियनि त जीअं असां अमन अमान जे हवाले सां इंतिज़ामिया खे इहो ॿुधाए सघूं त असां हिकु आहियूं ऐं हिकिड़े ग़रीब दुकानदारी चोरी थिए थी, सुभाणे कंहिं ॿिए जी थींदी। मां इहा गुज़ारिश कंदुसि CM साहिब या ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे DIG साहिब खे ऐं SSP साहिब खे गुज़ारिश कंदुसि त अमन अमान जे हवाले सां पुलिस खे हिदायतूं जारी करे त जीअं फिलफौरन हिन ते अमल कयो वञे। बदअमनी जे करे असां दौलतपुर जा जेका दुकानदार आहियूं पाण खे गैर तहफ़ुज़ महसूसु कयूं था। को बि अचे थो ॾींहुं ॾियारे असांखे कुझु बि करे थो वञे, को तहफ़ुज़ असांखे कोन थो ॾेई वञे ऐं असां पंहिंजे मदद आप बसि वेठा आहियूं, अलाह जी सहारे वेठा आहियूं, को बि असांजो मददगार कोन्हे। असां चाहियूं था त को अहिड़ी तंज़ीम पाण में बधिजेसि, अहिड़ी तंज़ीम का थिए पाण में जेको असांखे तहफ़ुज़ ॾे। असां वधीक कुझु नथा चाहियूं, असां सिर्फ़ु तहफ़ुज़ था घुरूं। बदअमनी तमामु वधीक कई आहे, इन जे करे थी सघे थो त असां पुलिस वारा एहलकार तमामु घणी कशमकश में आहिनि, उहो बि महिनत कनि था, पर बदअमनी एतिरी वधी वई आहे त हाणे उनखे कीअं रोकजेसि। को अहिड़ो वसीलो हुजेसि, को असांजी कम्यूनिटी ठाही वञे जंहिंजे करे असांखे बदअमनी रोकी वञे। मायूस कन ॻाल्हि आहे त दौलतपुर में हर वक़्तु का न का बदअमनी थींदी रहे थी, पोइ उहो ईद जो टाइम हुजे या इलेक्शन जो टाइम हुजे, पर हितां जो माण्हू उन बदअमनी जे ख़िलाफ़ु सराबा एहतिजाज बणिजे थो। ताज़ो 4 ॾींहं अॻु में ज़ाहिद आराई जेको कारोबारी माण्हू आहे, निज कारोबारी माण्हू आहे, उन जे दुकान खे खाट लॻो ऐं क़ीमती मोबाइलूं लखें रुपयनि जूं मोबाइलूं ऐं कैश रक़म उहा उन्हनि ॾांहुं चोरी थी वई। उनखां पोइ उहे माण्हू जेको आहे सो थाणनि ताईं पहुता ऐं बायोमेट्रिक वारा जेके नादरा वारनि जा उहे घुरायूं, उन्हनि जेको आहे फिंगर प्रिंट्स उन्हनि जी जेको आहे उतां ई वरिती, पर हिन महिल ताईं जेको आहे उनजी चोरी ज़ाहिर कान थी आहे। कुझु मोबाइलूं निशानदेही थी आहे त काज़ीमंद पुलिस कुझु वरितियूं आहिनि मोबाइलूं, पर उहे चोर ज़ाहिर कोन पिया थियनि ऐं इहो वक़्तु थींदो रहंदो आहे। महीनो गुज़रंदो आहे, 2 महीना गुज़रंदा आहिनि त या त माना खाट लॻंदो आहे कंहिं दुकान ते, या वरी जेको आहे सो मोटरसाइकिल चोरी थींदी आहे, या ॿाहिराड़ीअ को माण्हू ईंदो आहे, शहर न ईंदो आहे, या हितां खीर खपाईंदो आहे त उनखां बि चोरी थी वेंदी आहे या फुर थींदी आहे। पर माण्हू छा आहे जो ॿाहिराड़ियूं जेको आहे शहर में साह विझंदियूं आहिनि, कारोबारी माण्हू आहियूं असां जेको आहे वेठा आहियूं, ॿाहिराड़ी जा माण्हू जेकॾहिं ईंदा त कारोबार थींदो, न त कोन्ह थींदो। पर इहो पुलिस ख़ामोश तमाई बि थी आहे। हालांकि हींअर पुलिस खे थी सघे थो ख़बर पहुचे जेका चोरी बरामद थी आहे, उनखे कुझु मोबाइलूं मिलियूं आहिनि, पर उहे चोर ज़ाहिर कोन था थियनि, उन्हनि ते FIR कान थी माना कटी वञे।
चोर जेको आहे सो भागे खां अॻु में जेको आहे सो थाणे ते पहुची वेंदा आहिनि। उहे कुझु माना ॾेती लेती थींदी आहे, उहो उनजो बचाव थींदो आहे। असां चऊं त चोर त ज़ाहिर थियनि त ख़बर त पवे त बाबा ही जेको आहे सो चोरी कीअं कई। माना शहरी जेको आहे सो ॾाढो मायूस आहिनि। राति जो जेकॾहिं उहे पंहिंजे दुकाननि ते ताला हणी था वञनि, पर इहो सुबुह जो अचनि था त उहे चवंदा ला करे जेको आहे सो असांजो सामान जेको आहे सो महफ़ूज़ हुजे। दौलतपुर ऐं आसपास जे इलाइक़नि में बदअमनी ज़ोर ऐं शोर सां आहे। माना शहरी सुख जो साह कोन था खणनि। आए ॾींहुं जेको आहे सो ग़रीब मिसकिन जेके देरि सां कंहिं एमरजेंसीअ में ॻोठनि खां शहर था अचनि, कंहिं मेडिसिन जे हवाले सां या कंहिं ॿिए और हॉस्पिटल जे कमकारनि सां अचनि था, तॾहिं बि उन्हनि वीचारनि खां मोटरसाइकिल फुरिजी वञे, रस्ते में गुंडा वेठा आहिनि, रस्तनि में अहिड़ा बदमाश हथियारबंद वेठा आहिनि जेके उन्हनि माण्हुनि खां जेके आहिनि से कटियो था वञनि, पैसा खसियो वञनि। ऐं हितां जेके वञनि था शहर में अचनि था शाम जे टाइम कमकार सां खीर वारा या मज़दूर या ॿिए हर तबिके जा माण्हू पंहिंजनि ॻोठनि ॾे रहनि, त उन्हनि सां बि अहिड़ी हालत आहे। दौलतपुर सफ़र में केतिरे वक़्त खां अमन जो पखी उॾामी वियो आहे। रोज़ चोरियूं थियूं थियनि, रोज़ फुरूं थियूं थियनि, मोटरसाइकिलनि जी फुर जेके लिंक रोड आहिनि उन्हनि ते रोज़ मोटरसाइकिलनि जी फुरूं पियूं थियनि, माण्हुनि खां पैसा फुरिजी था वञनि। जॾहिं दौलतपुर में हाणे ज़ाइदारनि जे दुकान मां फुर थी आहे, जंहिंमें लखे रुपयनि जो हुननि जो मोबाइलूं रोक पैसा फुरिजी विया आहिनि ऐं पुलिस जे कन ते जूं बि नथी चुरे। जॾहिं त पुलिस ॾोहारनि सां बिट बणियल आहे, जंहिं करे ही वाक़िया पिया थियनि। असां मुतालबो था कयूं हुकूमत पाकिस्तान खां, हुकूमत सिंध खां, साईं मुराद अली शाह खां, फरियाद टालपुर साहिबा खां, त दौलतपुर शहर जेको पुरामन शहर रहियो आहे उन में ही जेके अमन अमान जा वाक़िया ख़राब पिया थियनि, उन जे करे महिरबानी करे ही जेके रोज़ ॾोह थियनि पिया उनखे ॾोहनि खे रोकियो वञे ऐं पुलिस जेका बिट बणियल आहे ॾोहारनि सां, उन जे करे उन पुलिस जा जेके माण्हू उन सां ॾोहारनि में शामिल आहिनि उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे महिरबानी करे दौलतपुर मां उनखे बदिली करायो वञे ऐं दौलतपुर में अमन अमान जी सूरत हाल खे बहितर कयो वञे। न त हितां जा शहरी जेके अॻु में बि सरापा एहतजाज हुया, अॻिते बि एहतजाज कंदा। उन जे करे महिरबानी करे दौलतपुर में जेको अमन जो पखी उॾामी वियो आहे उन अमन खे बरक़रार रखियो वञे ऐं जेके धाड़ा फुरियूं ऐं रहज़नियूं थी रहियूं आहिनि उहे फौरी तौर ते बंदि करायूं वञनि, त जीअं दौलतपुर जो माण्हू अमन ऐं सुख जो साह खणी सघनि। जीअं त 2-3 ॾींहं पहिरियां तक़रीबन 13 तारीख़ ते मुंहिंजी चोरी थी ऐं हुन में तक़रीबन 45 खां 50 मोबाइलूं जेके आहिनि चोर मथां खाट हणी खणी विया ऐं उन खां पोइ पुलिस असां सां ताउन न कयो। उन खां पोइ असां एहतजाज कयो, पोइ पुलिस कुझु कार्रवाई करे कुझु मोबाइलूं हथु कयूं आहिनि ऐं जेके अञा ताईं चोर ज़ाहिर न पई करे। ऐं हिन खां पहिरियां बि मुंहिंजी बचकर इहा चोरी थी आहे जंहिंजो कुझु बि न थियो, पर हिन चकर पुलिस कुझु मोबाइलूं हथु करे असांखे ॾिए पई, लेकिन असां उहे रिकवर न पिया वठूं ऐं पुलिस जेकी आहे नाकाम आहे ऐं असां सां ताउन न पई करे, जंहिंजे करे असां वरी आला इख्तियार ASP नवाब शाह सां माना अपील था कयूं त असां सां मदद की वञे। जाम साहिब हिकु पुरअमन शहर आहे, पर चंद ॾींहंनि खां चंद महीननि खां असां ॾिठो आहे त हिन में कुझु अमन जो पखी ऐं शाइस्तगी सुकून जो पखी उॾामंदो वियो आहे। उन जो बि कारण आहे हिकु बेरोज़गारी ऐं ॿिई माण्हुनि जी बेराह रवैया ऐं हुकूमत जी सुस्त रफ़्तारी पे हिन में कारण जो हिसो आहे, सिफ़ारिश पे हिसो आहे। जेकॾहिं समूरा इदारा वालदेन समेत पुलिस समेत पंहिंजो पंहिंजो फ़र्ज़ु निभाइनि त जेकर परअमन शहरी पंहिंजे सुख जी निंड सुम्हंदा। चंद ॾींहंनि खां स्टेट कराए में कुझु चंद मोटरसाइकिल जूं वारदातूं थियूं आहिनि, का हिकु अधु चोरीअ जी बि थी आहे, कुझु झड़नि झटनि जूं वारदातूं थियूं आहिनि, पर अल्हम्दुलिल्लाह इहो कुझु ॾिसण में आयो आहे। गुज़िरियल राति मूं ॾिठो त स्लैब चेकिंग शुरू थी वई हुई। मां का बि ख़ुशामद कंहिंजी नथो कयां, बहरहाल मूं ॾिठो त अॼु राति मूंखे पुलिस सरगर्म ॾिसण में आई ऐं स्लैब चेकिंग हुई जंहिंजी असां आजाब कयूं था ऐं गॾोगॾु हिन अफ़सरनि खां SHO साहिब खां या उमेद था कयूं त असां शहरनि खे परअमन रहण लाइ हू पंहिंजो फ़र्ज़ु निभाए, पंहिंजी चेकिंग खे सख़्तु करे, सिफ़ारिशी कल्चर खे ख़तमु करे ऐं जीअं असीं मज़दूर तबिको ॾींहं जो मज़दूरी कयूं, दुकानदार तबिको पंहिंजो ॾींहं जो दुकानदारी करे, राति जो पर सुकून निंड करे। शहर में कई सालनि खां वठी 10-15-20 साल थिया आहिनि, जेको बि दुकानदार थोरो एक्टिव थिए थो या उनजी दुकानदारी थोरी सेट थिए थी त उनजी चोरी कराई वञे थी।
ही चोरी हथ वठी करे कराई वेंदी आहे। हिकु त असां वटि पुलिस ऐं चोर हिननि जी पार्टनरशिप आहे जंहिंजे थ्रू चोरी थींदी आहे। उन खां पोइ असां वटि आहिनि सियासी चोरियूं जॾहिं खां सोशल मीडिया जो दौरु आयो आहे थोरो घणो जेको एक्टिव थिए थो या शहर जे कंहिं हक़ सच लिखे थो थोरो घणो कमनि जे सिलसिले सां उन जी चोरी कराई थी वञे। साकिब गुलाम मुस्तफ़ा जी पहिरियां चोरी थी, मुंहिंजी 2-3 चकर चोरी थी आहे। हिन टाइम ताईं का बि चोरी पुलिस वापसि न आहे कराए सघी, न चोर गिरफ़्तार करे सघी आहे, न चोरनि जी का FIR करे सघी आहे। चोरी वापसि कोन थींदी आहे, बसि इहा चोरी थी वई छुटी। असां हमेशह एहतिजाज कया आहिनि, रोडनि ते आया आहियूं, हड़तालूं कयूं, दुकानदारियूं बंदि कयूं, रोड रस्ता बंदि कया, पर चोरी वापसि कोन थी। असांजी गुज़ारिश आहे सिंध गवर्नमेंट खां ज़िले इंतज़ामिया खां असांखे चोरी वापसि कराई वञे। कारोबारी माण्हू आहियूं ऐं असांजे दुकान तां मोबाइलनि जी चोरी थी आहे, जंहिंमें पुलिस जी सरपरस्ती में चोरी थी आहे। असां दावे सां चऊं था पुलिस जी सरपरस्ती आहे, SHO हूअं ई न आहे, पर वॾो मुंहिंजी तालबिल इशारी बि हिन ॻाल्हि में मुलविज़ आहे। छाजे करे त हींअर हुनजी गाॾी गुज़री, हुननि 5 मिंट लाइ बि क़यामत न सम्झी त को अची असांखां व्यूज़ पुछनि छा मसइलो आहे छा न आहे, ऐं वॾो मुंहिंजी हटायो वञे ऐं असांखे पंहिंजी चोरी जो जेको बि आहे सामान वापसि कयो वञे। 4-5 लख जो असांजी मोबाइलूं आहिनि, 3 लख जो असांजो कैश आहे ऐं पुलिस इंतज़ामिया सुठी पई आहे। मेन चौक आहे सखी जाम दातार जो ही मेन चौक। अगरि हिन में चोरी थिए थी ही महफ़ूज़ न आहे त पोइ कहिड़ी गली कहिड़ी वस्तनि कहिड़ी वाहे जेका उहा महफ़ूज़ रहंदी। ऐं आहे ॾींहुं मोटरसाइकिलनि जो त मामूल बनियल आहे चोरी, ऐं असांजे रोड ते हुई चेक पोस्ट उहा बि ख़तमु कराई वई आहे। उहा पुलिस जी सरपरस्ती आहे चोरनि खे, जेका बि चोरी थिए थी उन में पुलिस मुलविज़ आहे। साईं बेरोज़गारी एॾी तंग थी वई आहे, उन जे बावजूदि असां कारोबार जी तरफ़ मुतदा थिया आहियूं। हाणे हिते चांडिया कम्युनिकेशन एंड पेरेंट सेंटर तां दुकानु खोलियो आहे, त सवालिया इहो निशान आहे त SSP SHO जाम साहब तव्हांजी जेकॾहिं ऑफिस मां ईअं सम्झो चोरी थिए त तव्हां निंड सुता पिया आहियो, चौकीदार सुता पिया आहिनि, तव्हांजा जेके सोल्जर आहिनि उहे बि सुता पिया आहिनि। हीअ जाम साहब जो मेन चौक आहे, उते बस सिपाही मुक़ररु थियल आहिनि ऐं उते चौकीदार बि मुक़ररु थियल आहे। उन्हनि जी सम्झो कच्छ मां चोरी थी थिए त इंतज़ामिया सुती पई आहे न। SSP शहीद बेनज़ीर सुतो पियो आहे, DIG शहीद बेनज़ीर सुतो पिया, IG सिंध खे बि ख़बर कोन थी पए छा आहे सुता पिया आहिनि निंड पिया आहिनि। एॾियूं चोरियूं चकारी थियूं थियनि, जाम साहब में रोज़ जो मामूल आहे। कॾहिं दुकान जो खाट थो थिए, कॾहिं कंहिंजी मोटरसाइकिल चोरी थी थिए। हा, इहा मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां, असां वटि काफ़ी नकुली जेके नोट अचनि था, काफ़ी नकुली नोट आहिनि जिन्हनि जी चोरी साबिती बि थी आहे, उहे जेके नोट हलाइनि था, लेकिन पुलिस इंतज़ामिया उन ते को बि नोटिस नथी वठे। केरु ॿुधण वारो न आहे। हिते मनपसंदि अमलो मुक़ररु कयो वियो आहे, मनपसंदि उन्हनि खे पंहिंजा जेको आहे हिसाब किताब ठाहिणा आहिनि। जाम साहब जो पुरअमन शहर आहे, पुरअमन शहर में रोज़ चोरियूं ऐं हिन सॼे जेको आहे जेको बि कुझु थिए पियो हिन जो सभु शइ जो ज़िम्मेवार जेको आहे वॾो मुंशी तालिब लाशारी आहे। सभु कुझु जेको आहे जाम साहब में थिए पियो, हुनखे ख़बर न आहे अलाए कहिड़ी जेको आहे कमिटमेंट जे तहत जाम साहब में वॾो मुंशी रखियो वियो आहे। जीअं त असांजे जाम साहब सखी जाम दातार जी सोणी नगरीअ मझां अमन जो पखी उॾामी वियो आहे। चोरियूं फुरूं ऐं ठगियूं कूड़े नोट जो कारोबार हिते उरूज ते आहे। ऐं असांजे जाम साहब जे सोणे नगर में रमज़ान शरीफ़ जे महीने में बि जुआ जा आॾा सरेआम खुलियल आहिनि ऐं मंशात जो सरेआम कारोबार कयो पियो वञे। ऐं आला अमलदारनि खे ऐं आला ऑफिसरनि खे गुज़ारिश कंदुसि त सखी जाम दातार जे सोणे नगर ते असांजे हिन जाम साहब ते नज़र कई वञे ताकी असांजे जाम साहब में अमन क़ाइमु थी सघे। असां शहर जाम साहब में बदअमनी वधी वई आहे, चोरी चकारी सरेआम थी वई आहे। जिथे किथे ॿाराड़ी में शहर में चोरी चकारी थिए पई, इन जी ज़िम्मेवार जेकी आहे पुलिस आहे। छो त जेके बि जुआ जा अॾा आहिनि जाम साहब में सरेआम खुलिया पिया आहिनि, हुननि खे केरु बि रोकण वारो कोन्हे। रमज़ान शरीफ़ में जेको आहे सो जुआ जा अॾा हलनि पिया, होटलूं सरेआम फिल्मूं हलनि पियूं। इन ते जेके लोफर तबिको आहे सॼो ॾींहुं वेठो आहे, राति जो उथी पंहिंजी कार्रवाई करे। हितां जो आहे कुझु मतिलबु टाइम खां जीअं फस्ट रमज़ान शुरू थियो आहे, फस्ट रमज़ान खां वठी अॼु माशाल्लाह 15 रमज़ान 15 हले पियो। फुर नवाबशाह में धाड़ा ॾींहुं ॾिठे जो जुमे नमाज़ खां पोइ 2:30 बजे सोसाइटी में मेमूणनि जे घर में धाड़ो आयो अथनि। ॾींहुं ॾिठे जो उहो धाड़ो लॻो आहे। उन खां पोइ कैंप नंबर 2 जा मेमूण आहिनि, उन्हनि सां फुर थी आहे। नवाबशाह परियां रेंजर्स पंप आहे, उतां अहिड़ा कई खाड़ा वाक़िया तव्हांजे साम्हूं आहिनि।
पर उहे माण्हू असां वटि न अची सघिया आहिनि। असां चवंदा SSP नवाब शाह खे, DIG नवाब शाह खे ऐं नवाब शाह जी इंतिज़ामिया खे असांखे जेको पंहिंजो नवाब शाह आहे उहो अमन ऐं प्यार मोहबत वारो नवाब शाह आहे, असांजे शहर में अमन कयो वञे, न त असां इहो पंहिंजो एहतजाज जो जेको दाइरो आहे उहो वधाईंदासीं। असांजो नवाब जो शहर अमन जो शहर आहे, सॼी ज़िंदगी हिते अमन रहियो आहे ऐं कॾहिं को अहिड़ो मसइलो न थियो आहे। पर हिन महीने रमज़ान शरीफ़ में हिते रुगो फुर लुट थी आहे, माण्हुनि जे घरनि में ॾींहं ॾिठे धाड़ा लॻा आहिनि। पूरे शहर में इंतिज़ामिया चुप करे वेठी आहे, इंतिज़ामिया लाइ छा थी करे, का कारकर्दगी न आहे हिते इंतिज़ामिया जी। ऐं ॾींहं ॾिठे जो मोटरसाइकिलूं चोरी, लेडीज़ खां पर्स फुरिया पिया वञनि, मोबाइलूं फुरी पियूं वञनि, इंतिज़ामिया सुती पई आहे। असां इंतिज़ामिया खे इहो था चऊं त सुजाग कनि ऐं इन्हनि खे पकड़नि ऐं इन्हनि खां जेके आवाम आहे हितां जी सोशल उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियनि, न त असां हितां जी जेकी बि आवाम आहे नवाब शाह जी असां पाण उथंदासीं, पोइ पाण असां एक्शन खणंदासीं। हीअ असां एहतजाज इन लाइ कयो आहे, जीअं त ॾिसो था नवाब शाह जी सूरत हाल हिते 2-3 ॾींहंनि खां वठी जीअं रमज़ान शुरू थियो आहे, हिते चोरियूं धाड़ा घर वेठे चोरियूं बि शुरू थी वियूं आहिनि। उन ॾींहुं असां ग्राउंड मां वापसी अचूं पिया, असांजे दोस्तनि खां मोबाइल फुरिजी वई आहे राति जो तक़रीबन 2 जो टाइम हो। अहिड़ी हालत थी, असां SSP नवाब शाह खे गुज़ारिश था कयूं त हिन ते थोरो कंट्रोल कयो वञे ऐं थोरो ध्यानु ॾिनो वञे त जीअं असां हीउ नवाब शाह शहर वरी साॻियो अमन वारो थी वञे। नवाब शाह में हींअर तमामु जेको आहे हालात तमामु ख़राब थी विया आहिनि ऐं फुरूं लटूं धाड़ा जेको आहे ॾींहं ॾिठो जो घरनि में धाड़ा लॻनि पिया राति जो, ऐं लेडीज़ खां पर्स फुरिया था वञनि। ऐं इहो हिकिड़ो गुरू आहे हिते जंहिंखे पकड़ण में इंतिज़ामिया बिल्कुलु नाकाम थी वई आहे ऐं को बि इंतिज़ामिया तहरुक न पई थी वठे। ऐं अगरि थोरो बि हीअ तहरुक वठे, SP साहिबु कुझु माना का टीम जोड़े त बिल्कुलु थी थो सघे, अमन थी थो सघे। पर हींअर नवाब शाह जो ॾींहों ॾींहुं अमन जेको आहे सो ख़राबु थींदो थो वञे ऐं असां पुरज़ोर अपील कंदासीं नवाब शाह जी इंतिज़ामिया खां, SSP साहिब खां, DIG साहिब खां त तहरुक वरितो वञे ऐं अमन खे बहाल कयो वञे। ॿी सूरत में असां पंहिंजो एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। असांजूं जेके चोरियूं लॻियूं थियनि पियूं, हीअ असांजे तालुके सदर आहे, उनजी कार काइजी वई आहे, उहो असां SP सां मिलंदा रहियासीं। SP वरी चयो त इहा कार जेको आहे त हिननि जी कंहिं दुकानदार या शोरूम वारे सां मिली भगत आहे, बजाए चोरी ॾियण जे ऐं असांखे हुन में गिल्टी था कनि। मुंहिंजी पंहिंजे ॻोठ मां 2 महीनूं ठगी कइजी विया, 3 महीना थिया आहिनि, मां 4 दफ़ा SP सां मिलियो आहियां। वाह उनजो अॼु ॾींहुं असां वटि केरु पुलिस वारो इंक्वायरी लाइ बि कोन आयो आहे। हाणे असां मजबूरी एहतजाज कयो आहे, असां एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। सॼे ज़िले में वेल थी विया चोरियुनि जो, इन लाइ एहतजाज आहे असांजो। उहो SP साहिब जे कननि मां कपह कढण आया आहियूं त SSP साहिब शहीद बेनज़ीर आबाद ज़िलो ॾोहनि फुरनि धाड़नि जे वर चढ़ी वियो आहे। लाइन पार मां तक़रीबन 3 कारूं, 15 खां 18 मोटरसाइकिलियूं। असांजे ज़िले चीफ ऑर्गेनाइज़र जे ॻोठ मां मेहन जी चोरी, सकरन मां हिकिड़े दीवान जे घरनि मां धाड़ो, ऐं उन खां पोइ असांजो ॿियो कारकुन आहे शाहनवाज़ कीरियो सकरन मां, उन जी चोरी थी। CCTV त फुटेज आया पर SH खे ज़हमत न थी। अॼु SP साहिब खां इहो पुछाणो करणु आया आहियूं त छा ही हेतिरा माण्हू, ही शहर जा माण्हू इहे सभु ग़लति बयानियूं करनि था जेके ॾोह थियनि था, त पोइ असांजो मुतालबो IG खां आहे त ही SP साहिब इन्हनि चोरनि ऐं धाड़नि में सरपरस्ती करे पियो, छो जो अञा तोईं 35 ॾींहं गुज़री विया आहिनि मुसलसल मीटिंगूं करे। राति सनाला अब्बासी खे चयो शोरूम वारे वटि वञी पियो त निसार वारनि जी गाॾी आहे कंहिं ॿिए जी आहे, जो असां वटि डॉक्यूमेंट्स पिया आहिनि। जॾहिं खां नवाब शाह जे अंदरि अमीर सऊद मक्सी पहुतो आहे त 1992 में जीअं धाड़ेलनि जो दौरु हूंदो न, त हींअर नेशनल हाईवे ते जेके होटलूं आहिनि या नेशनल हाईवे ते रोड ब्लॉक करे उहे चोर फुरूं था कनि। डेली जेको आहे सॼे ज़िले मां सवें चोरियूं थियूं थियनि, सवें मोटरसाइकिलूं थियूं फुरिजनि। असांजे ज़िले जो चीफ ऑर्गेनाइज़र तालुके नवाब शाह जो सदर आहे, उन जी बि कारवाई आहे ऐं अलाए केतिरियूं सवें चोरियूं थियूं आहिनि। उन्हनि सभिनी जी जेका सरपरस्ती आहे जेको तो SP थो करे, असां IG खां मुतालबो था कयूं त SP खे हटाए ऐं अमन बहाल कयो। जेको असांजो हीअ एहतजाज आहे, तव्हां ॾिठो त माना जॾहिं खां इहे SSP नवाब शाह जी सीट संभाली आहे त उन ॾींहं खां वठी जेको आहे ज़िले जो जेको आहे अमन अमान जेको आहे उहो ख़राबु थी चुको आहे ऐं को बि जेको आहे इज़तदार माण्हू जेको आहे उहो महफ़ूज़ न आहे। रस्ते वेंदड़ खां मोबाइलूं फुरियूं थियूं वञनि, कंहिंखां मोटरसाइकिलूं फुरियूं थियूं वञनि, कंहिंखां गाॾियूं फुरियूं थियूं वञनि। असांजे तालुके जो सदर आहे शाहनवाज़ कीरियो, उन जी कार जेका आहे घर जे ॿाहिरां बीठल हुई उहा चोरी थी आहे। ज़िले जो चीफ ऑर्गेनाइज़र आहे सुभाणे अली मक्सी, उन जी 70 सालनि खां कॾहिं बि चोरी न थी। उन जूं मेहूं जेके आहिनि घरां उहे चोरी करे विया आहिनि। असां मुसलसिल वफ़द जी सूरत में SSP साहिब सां
असां मिलंदा रहियासीं पर हिननि जी इंतिज़ामिया जे कननि ते काफ़ी जूं जेका आहे उहा न चुरी ऐं मुसलसिल एहतिजाज कयासीं पर को बि असां वटि जेको आहे इंतिज़ामिया तरफ़ां कोन लड़ी आयो सिर्फ़ु डटा ऐं दिलासा ॾींदा रहिया। अॼु असांजो जेको ई परमुन जेको धरणो आहे SSP ऑफिस जे अॻियां जेकॾहिं असांजा मुतालबा इहे मंज़ूर न कया विया त असां जेको वधीक जेको आहे माना अॻिते जेको आहे ऐलान कंदासीं। ऐं 25 तारीख़ असांजी शटर बंदि हड़ताल आहे। मुसलसल 2 महीननि खां नवाब शाह में एतिरो चोरनि जो आज़ार वधी वियो आहे त आए ॾींहं ते सरेआम ॾींहुं ॾिठे जो चोरियूं थियनि थियूं, धाड़ा लॻनि था। चोथों ॾींहुं मेमणनि जे घर मां सोसाइटी मां चोरी थी आहे, लियाकत मार्केट मां दुकान मां चोरी थी आहे, मुंहिंजी पंहिंजी करोला कार घर जे अॻियां चोरी थी वई पर मूंखे इहो SP चए थो तुंहिंजे गाॾी में सॻा राति मुलविस आहिनि। कहिड़ा सॻा राति मुलविस आहिनि? असल में इहा गाॾी जेका आहे टंडोला यार में पंहिंजो आहे आसिफ़ म्यू जेको आहे उनजो शोरूम आहे, उतां उन्हनि खपाई कंहिंखे न्याज़ खोसे खे। न्याज़ खोसो आहे बदीन ज़िले जो तलार जो। वरी उन्हनि खां पोइ वरी वरिती पंहिंजो दानिश जेको आहे ख्वाजा, उन्हनि गाॾी खां पोइ वरी उन्हनि को सौदो कयो आहे या छा कयो आहे उहो वही ज़ीशान ऑलरेडी उते टंडोला यार जो केस आहे उन में हे रूपोश आहे ऐं उहो गाॾी हे दावा कंदा असां उन खां इहा गाॾी वठी आया आहियूं, असांजी गाॾी हिते चोरी थी आहे। असुल में इहा गाॾी चोरी थी कोन्हे। ज़ीशान जेकॾहिं रूपोश आहे त पोइ गाॾी उहा हिते कीअं पहुती? पोइ त गाॾी समेत पोइ ज़ीशान बि हिते आहे त पोइ लाज़मी आहे उन केस में असांखे ज़ीशान जेको आहे सो ज़ाहिर करे ॾियनि की गाॾी कहिड़े हिसाब सां रूपोश खां वठी आहे। पुलिस हुनखे ॻोल्हे थी पई, पुलिस हुनजे कढा उते। असांखे हिते जेको आहे सो जॾहिं असां इंक्वायरी में हुन ॿुधायो त असांखे FIR जी कापी ॾिनी आहे, चालान जी कापी ॾिनी आहे त ज़ीशान रूपोश आहे। उते DSP असलम लांगा हुयो, उहो केस उन सॼो डील पियो कयो, उनखे प्रेशराइज़ करण जे लाइ इहो सॼो कनि पिया। हिते असांखे ब्लैकमेल कनि पिया जेकॾहिं असलम लांगा जो तव्हां नालो न ॾींदो असां तव्हांजो बि नालो FIR में ॾींदासीं। काफ़ी दफ़ा मूंखे जेको आहे हिते रूबरू चयो अथनि, फ़ोन ते बि चवंदा रहिया। शाह नवाज़ कीरो जॾहिं असां हुनखे फाइल जे लाइ चयो त हुन पहिरीं चयो त मुंहिंजी गाॾी में पंहिंजो क्लाशनकोप बि हुई, कागज़ बि हुया। बाद में असां हुनखे पेश करण लाइ चयो त उहे हुन पेश असां वटि कोन कया। असां जॾहिं गाॾी जे लाइ पीछो कयो त ख़बर पई त उतां जी आहे, उतां जे शोरूम वारनि सां मिलियासीं, उन्हनि सॼी हक़ीक़त ॿुधाई त गाॾी असांजी हिते ज़ीशान जिसकाणी वारनि वठी। उतां शाहनवाज़ चए थो मां काए आयो आहियां, हिते काए आयो त रूपोश जी गाॾी कहिड़े हिसाब सां काए? गाॾी जी रजिस्ट्रेशन जेका आहे पंहिंजो अली अकबर जमाली जे नाले ते आहे ऐं शोरूम जेको आहे आसिफ़ म्यू जो आहे ऐं साकिब उनजो जेको आहे पंहिंजो डीलर आहे, उनजे मार्फत उन्हनि खपाई। हाणे हीअ चवंदा असां ज़ीशान खां वठी आयासीं, ज़ीशान खे हुननि न ॾिनी आहे, हुननि ॾिनी आहे पंहिंजो न्याज़ आहे न्याज़ खोसे ॾिनी आहे दानिश जेको आहे ख्वाजा खे। पोइ हीअ चवंदा इहा ज़ीशान ऑलरेडी केस में रूपोश आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मुंशी साहब वटि मौजूदु आहियूं। सर, हीअ जेकी ओवरऑल जेकी डिस्ट्रिक्ट जी सिचुएशन आहे लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां, उन हवाले सां काफ़ी हंधनि ते शिकायतूं बि अचनि थियूं, यकीनन उहे हूंदियूं। उन हवाले सां तव्हां छा चवंदो त उन हवाले सां कहिड़ी सख़्ती कई आहे ऐं पुलिसिंग केतिरी तव्हां उनखे एक्टिव कयो? इहो चवंदुसि त ओवरऑल लॉ एंड ऑर्डर जेको असांजे ज़िले जो आहे उहो अलहमदिल्ला अंडर कंट्रोल आहे। असां वटि कोई बि वॾो केस कोन्हे, को माण्हू न असां वटि अगवा आहे, न का रोड रॉबरी आहे, न को अहिड़ो को ब्लाइंड मर्डर केस या रेप जा जीअं इंसिडेंट्स हूंदा आहिनि, अहिड़ो को इंसिडेंट न आहे। बाक़ी इहो ज़रूरु चवंदुसि त किथे किथे मोटरसाइकिल चोरी जी हिकिड़ी आहे शिकायत आहे, उन ते असां कमु बि कंदा आहियूं ऐं उन ते काफ़ी असां कमु बि कयो बि आहे ऐं काफ़ी माण्हुनि खे उहे शयूं मोटाए बि ॾिनियूं आहिनि। बहरहाल इन ते वधीक अञा कमु करण जी ज़रूरत आहे, इन जो मां नोटिस बि वरितो आहे ऐं इन ते मुख़्तलिफ़ टीम असांजी CI टीम उनखे एक्टिव कयो आहे ऐं अलहमदिल्ला मूंखे उमेदु आहे त कुझु जेके गैंग्स असां ट्रेस कया आहिनि जेके हितां जा लोकल्स न आहिनि, ॿाहिरों अचनि था, त कॾहिं कॾहिं अहिड़ो इंसिडेंट थी थो वञे मोटरसाइकिल चोरी, चाबी चोरी, उन में बि असां काफ़ी मरतबा नोट कयो आहे त अंडर एज जेके आहिनि 12-13 सालनि जा जेके ॿार आहिनि उहे उन्हनि में शामिलु आहिनि, जिन खे कोर्ट वठी था वञूं त उते उन्हनि जी बेल थी वञे ऐं FIR नथी थिए। बहरहाल इहे जेके प्रॉब्लम्स असांखे अचनि था इंशाअल्लाह इन्हनि खे बि असां काउंटर कंदासीं ऐं तव्हांजी दोस्तनि जी मदद सां ऐं सॼी जेकी सिविल सोसाइटी जी मदद सां। हिन वक़्तु अलहमदिल्ला रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे ऐं असांजी सिक्योरिटी ड्यूटीज़ तव्हां ॾिठियूं आहिनि त इनहांस थी वियूं आहिनि, सुबुह जो फजर खां वठी तरावी नमाज़ ताईं ऐं जेके 21 रमज़ानुल मुबारक योम अली जे हवाले सां अरेंजमेंट्स आहिनि, ईद जे हवाले सां अरेंजमेंट्स आहिनि ऐं शहर में हिकिड़ो जेको असां ओवरऑल मज़बूत निज़ाम एंट्री एग्ज़िट ते
पुलिस जेकी आहे उहा तैनात कई आहे। ऐं फर्दर जेको आहे असां सेफ सिटी प्रोजेक्ट जेको वन ऑफ इट्स काइंड के पूरे सिंध में पहिरियों सेफ सिटी प्रोजेक्ट असां नवाबशाह में खणी आया आहियूं, जिथे मोर देन 200 कैमरास जेके नाइट विजन आहिनि ऐं जेके फेस रिकग्नाइज़ कंदा ऐं नंबर प्लेट रीड कंदा, उहे हिते उन्हनि जो 90% उहो कमु मुकमल थी चुको आहे, जंहिंसां अञा असांखे जेको क्राइम आहे उनखे ट्रेस करण में मदद मिलंदी। कुझु माण्हू आहिनि जेके नेगेटिव कुझु शयूं खणी ईंदा आहिनि, उन्हनि खे आउं इहो चवंदुसि त जेके सोशल मीडिया जो फॉर रॉन्ग डूइंग्स कुझु मंशियात फ़रोश हिन में शामिल आहिनि, कुझु अहिड़ो लॾो आहे जंहिंजो क्रिमिनल रिकॉर्ड आहे, कुझु जेके पुलिस जे कंधे ते बंदूक हलाइणु चाहिनि पिया, कुझु पंहिंजी FIR ग़लति कराइणु चाहिनि था। तव्हां ॾिठो कुझु ईअं एहतिजाजी हिकु ॿिनि उहा कॉल बि ॾिनी आहे। कुझु माण्हू इन्हनि जी जेकॾहिं तव्हां इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म ते वेंदो ऐं पोइ ते ॾिसंदव त उहे कंहिंजे ख़िलाफ़ु FIR कराइणु था चाहिनि ऐं छा उन्हनि जा पहिरियों को केसिस अहिड़ा रजिस्टर आहिनि, उन्हनि जो पंहिंजो क्रिमिनल रिकॉर्ड केतिरो आहे। इहे शयूं जॾहिं साम्हूं खणी ईंदो त सभु खणी लाहींदो त तव्हांजी ॻाल्हि वाज़े थी वेंदी त कुझु एजेंडा तहत जेको आहे खामखा हिकिड़ो पुलिस ऐं आवाम जे दरमियान जेको गैप आहे उनखे वधाइण जी कोशिशि कई पई वञे ऐं उहो इनशाला असां न थियणु ॾींदासीं। असांजी हमेशह तमामु सुठी प्रोग्रेस रही आहे। मोर देन 750 kgs जेके चर्स आहे उहा असां पकड़ी आहे, जंहिंजी हाणे असां 200 kg त हाणे असां तव्हांखे पोएं हफ़्ते उन प्रेस कॉन्फ्रेंस बि कई आहे। त अहिड़े क़िस्म जी जेकी मंशा जे ख़िलाफ़ु एक्शन आहे, रिकॉर्डिड क्रिमिनल जे ख़िलाफ़ु एक्शन आहे, इन्हनि जे ख़िलाफ़ु असांजो एक्शन थींदो। बाक़ी जेकॾहिं को खामखा जी ॻाल्हि आहे, किथे क्राइम थींदो बि आहे, असां ईअं न चवंदासीं त बिल्कुलु क्राइम 0% आहे, को क्राइम थिए नथो। क्राइम ज़रूरु थिए थो। का शइ जेकॾहिं कारियूं वयूं हुयूं त असां बलोचिस्तान मां रिकवर करायासीं। ट्राला टे स्नैच थिया हुया, इहे जॾहिं आउं स्टार्ट में आयुमि पोएं साल 3 असां ट्राला रिकवर करायासीं विद जेको उन में सामान हुयो। ऐं उन में तव्हां ॾिठो त वरी अहिड़ी का वारदात रोड रॉबरी न थी, छो जो मोर देन 250 सिपाही जेके आहिनि असांजी ड्यूटी कंदा आहिनि राति जो 8 बजे खां सुबुह जो 8 बजे ताईं। हाणे एतिरी तादाद में जेतिरी असांजी 24/7 रिलीजियस ड्यूटी बि वधी वई आहे, क्राइम जे हवाले सां ड्यूटी बि वधी वई आहे ऐं तमामु हिकिड़ी महिनत करे रहिया आहियूं। असांजा जेके जवान आहिनि, मां उन्हनि खे सल्यूट पेश थो कयां त जेके कमु कनि था। किथे कमी कोताही ज़रूरु थींदी बि आहे, उनखे पॉज़िटिवली एड्रेस बि करणु घुरिजे ऐं प्रॉपर पुलिस खे टाइम ॾियणु बि घुरिजे। किथे क्राइम थी थो वञे उनखे तव्हां प्रॉपर टाइम ॾियो। कुझु जेके टेक्निकल इशूज़ आहिनि, कुझु शयूं इंफॉर्मेशन जे बेस ते आहिनि, उन में टाइम ज़रूरु लॻंदो आहे। त इहा हिकिड़ी हवा फैलाइण त का लॉ एंड ऑर्डर हिते को प्रॉब्लम थी वियो आहे, उहा मां सम्झां थो त मुनासिबु न आहे। इन सां जेके क्रिमिनल एलिमेंट्स आहिनि उन्हनि जा हथ मज़बूत थींदा। पंहिंजी पुलिस ते ट्रस्ट करणु घुरिजे, पंहिंजे इदारनि ते ट्रस्ट करणु घुरिजे ऐं उन्हनि सां कोऑपरेट करणु घुरिजे। ऐं जॾहिं बि का मोटरसाइकिल थेफ्ट थिए थी उन में FIR ज़रूरु कराइणु घुरिजे। सची गवाही अलाह जो हुकुम आहे, उहा सची गवाही ॾियणु घुरिजे त जीअं क्रिमिनल्स खे सज़ा मिले ऐं सब्र ऐं तहमुल कजे। ऐं कंहिंखे बि कोई बि इशू आहे त मुंहिंजा दरवाज़ा 24 कलाक खुलियल आहिनि, मूं वटि अचे, आउं हाज़िर आहियां। जेकी उन जी तकलीफ़ आहे उहा मुंहिंजी तकलीफ़ आहे। चवंदुसि त हिन में असांखे IG ऑफिस खां 10 माण्हुनि जी लिस्ट मिली, उन्हनि टॉप 10 खे ई असां उन्हनि खे गिरफ़्तार कयोसीं, FIR कयूंसीं। इन खां सवाइ जेको आहे तव्हां 28,000 kg गुटको सभ खां वधीक सिंध में पकड़ियो वियो आहे, उहो असां वटि जेको आहे कैप्चर थियो। 29 गाॾियूं जंहिंमें ट्रकियूं हुयूं, 29 गाॾियूं विदिन 10 मंथ्स उहे 29 गाॾियूं असां हाईवेज़ तां पकड़ियूं, जिन में गुटकनि जा मां सम्झंदुमि त मणनि जा मण हुया। इन खां सवाइ जेको आहे 34 पुलिस ऑफिसर्स जेके आहिनि मां ज़िला बदर करे छॾिया, जेके इन चकर में हुया त उन्हनि खे फैसिलिटेट कंदा या पैसा वठंदा हुआ उन्हनि खां। इन खां सवाइ असां वटि 45 अहिड़ा सब इंस्पेक्टर्स हायर रैंक्स जा ऑफिसर्स आहिनि जिन खे मेजर पनिशमेंट इंक्लूडिंग डिसमिसल फ्रॉम सर्विस ऐं रिमूवल फ्रॉम सर्विस, इन्हनि सभिनी खे जेको आहे 45 ऑफिसर्स खे आउं सज़ा ॾिनी आहे, रिकमेंड कयो आहे। जेको मंशियात में पुलिस वारो हुजे आउं हुनखे ज़िले में बर्दाश्त न कंदुसि। जी नाज़रीन, ही अॼु तव्हां असांखे जेकी ज़िले शहीद बेनज़ीर आबाद में अमन अमान जी सूरत हाल आहे, उते जेके दौलतपुर जाम साहब वासी नवाबशाह जा शहरी STP तरफ़ां जेको आहे मुज़ाहिरो कयो, हुनजो चवणु आहे त ज़िले में बदनमी उरूज ते आहे। मंशा जो जेको आहे विकिरो जारी आहे, जिते पुलिस उनखे ॾोहनि खे कंट्रोल करणु ऐं मंशात विकिरो करण में बिल्कुलु विकिरो करण जे रोकथाम लाइ बिल्कुलु नाकाम थी वई आहे। पुलिस सिर्फ़ु जेको आहे वॾेरनि जी कमदारी करे रही आहे। हिन जो चवणु आहे त जेसि ताईं ज़िले में अमन अमान सूरत बहाल न थींदी त असां 25 तारीख़ ते शटर डाउन हड़ताल कंदासीं ऐं ईद जे ॾींहुं बि जेको आहे रोडनि ते हूंदासीं।
हिननि मुतालबो कयो आहे जी सिंध खे त नवाबशाह पुलिस ऐं SSP नवाबशाह जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। जॾहिं त SSP शहीद बेनज़ीर आबाद जो चवणु आहे त ज़िले जी अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। उन हवाले सां तमामु घणो सुठो कमु कयो। कुझु माण्हू मूंखे ब्लैकमेल करणु चाहिनि था, इन जे करे मां उन जे ब्लैकमेलिंग में न ईंदुसि। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि करे